बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या तव्हां सब ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, जेको वण इंसान के सुकून दे, पब्लिक के छांव दे, त अल्लाह जे तरफ़ां उन वण के एडी नेमत होंदी है, उन जी हयाती भी वडी होंदी है ऐं वो हमेशा सरसब्ज़ रहंदो आहे। अहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। उम्मीद त तव्हांखे पसंदि ईंदो। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़े ॻोठ जो हिकिड़ो ज़मींदार हुयो, उहो बीमार थी पियो। एतिरो बीमार थियो जो हर हफ़्ते डॉक्टर उन जे पेट मां 4-5 बोतलूं पाणीअ जूं ख़ारिज करे कढंदा हुया ऐं केतिरो बि माना हिन जे बुकियुनि जो मसइलो वाश कंदा हुया, पर हिन जूं बुकियूं डेली उहे फेल थींदा पिया वञनि। वॉशरूम ते वञी न सघंदो हो, टेक खां सवाइ उथी न सघंदो हुयो, घुमण त परे जी ॻाल्हि आहे पर बीही न सघंदो हुयो। पाड़े जो हिकिड़ो ज़मींदार हुयो, उन ॻाल्हि ॿुधी त काफ़ी अरसे खां बीमार आहे। साल ॾेढ खां पोइ ॾिठईं त हे यको बिस्तरे ते पियो आहे। सभु माण्हू हुन जे पुछण बि विया आहिनि। हीअ बि 2-3 महीननि खां पोइ पाड़े जो जेको ज़मींदार हो, उहो बि उन वटि वियो पुछणु। उन जे घर जो दर खड़कायूं, ॿुधायूं त फ़िलाणो ज़मींदार आयो आहे पाड़े जो, तव्हांजी तबीअत पुछणु। त हीअ खट तां पाण उथियो उहो मरीज़। उनखे बि अंदरि सॾु कराए वियो। त हाणे हीउ मरीज़ छा पियो चाहे त अॻिते वञी हुनजो आदुर्भाव कयो। उन पाड़े वारे ज़मींदार हिनखे उथंदे ऐं चंद क़दम पंधु कंदे ॾिठो त उहो हैरान परेशान थी वियो। हुन चयो त मां त ॿुधो त हीउ माण्हू चुरण पुरण खां लाइक़ु आहे, बीही नथो सघे, हीउ त क़दम भरे मूं ॾे अॻिते थो अचे, ख़ुशि माण्हू वांगुरु। हुन उतां हाल वाल हुन खां पुछा कयो। हुन चयो, ॾे त हाल वाल, मां ॿुधो त तूं सफ़ा हिकिड़े खट ते पियो आहे। चए पियो, हा मां काफ़ी अरसो बीमार हुउसि, मुंहिंजी तबीअत में को बि सुधारो न पियो अचे, पर मूंखे हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो हथु अची वियो आहे जेको मां अगरि कंहिंखे ॿुधायां त डॉक्टर जेके आहिनि त कॾहिं बि डॉक्टरी न सिखंदा, पंहिंजी औलाद खे डॉक्टरी कोन सेखारींदा, इस्पतालूं वीरान थी वेंदा, हकीम जा दुकान बंदि थी वेंदा, मेडिकल स्टोर वारा पंहिंजो कारोबार बंदि करे छॾींदा। जॾहिं को इंसानु बीमारी न रहंदो त उहे जेके दवाउनि वारियूं फैक्ट्रियूं आहिनि त उहे छो हलंदियूं। पोइ पाड़े जो ज़मींदार अखि पटे तारा चिताए हिनखे ॾिसे पियो त हिन वटि कहिड़ो नुस्ख़ो हथु अची वियो आहे। हुनखे वेहण लाइ चई, घरों चांहि जो ऑडर बि ॾिनई। हुनखे बेसब्री त अहिड़ो नुस्ख़ो मूंखे ॿुधाए। हुन मरीज़ ॿुधायो त मुंहिंजो हिकिड़ो नौकर हुयो, उहो हिकिड़ो नंढड़ो ॿारु 7-8 सालनि जो मूं वटि वठी आयो। हुन ॿुधायो, साहिबु हीउ यतीम आहे, हिन जो अलाह खां सवाइ केर बि कोन्हे, हीउ तव्हां वटि कमु कंदो, तव्हांजी देखभाल कंदो, चंद रुपया हिनखे ॾियो, मानी बि खाईंदो। चए थो त मां त तंहिं महिल मुंहिंजी तबीअत में मज़ो न हो, मां त हओ करे हुन छोकिरे खे रखियो, पर चंद ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे तबीअत में माना सुधारो अचणु शुरू थियो। मां छोकिरे सां ॻाल्हाइण जहिड़ो थियुसि। छोकिरे खां पुछा कयुमि त तूं केरु आहे? उन मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त मुंहिंजी फैमिली जा माण्हू सभु हिकिड़ी कार एक्सीडेंट में फौत थी विया, मां अकेलो हुउसि, मुंहिंजी ॿनीअ ते, मुंहिंजे घर ते ॿियनि माण्हुनि कब्ज़ो कयो। पोइ मां तव्हांजे नौकर खे ॻाल्हि कई त मूंखे किथे रोज़गारु वठी ॾियो, मूंखे मानी बि तव्हांजो नौकर ॾींदो हुयो, साहिबु उन मूंखे तव्हां वटि अची बीहारियो, मूंखे मानी खपे बसि। उहो हाणे मरीज़ हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाए थो। हुन चयो त मां छोकिरे खां पुछा कयो, तूं भला पढ़ंदे? हुन चयो त मूंखे अगरि पढ़ाई मिली वञे त अलाह जो लख अहसान आहे, मां पढ़ंदुसि। मां पंहिंजे मैनेजर खे चयो त हिनखे सुठे कंहिं स्कूल में दाख़िल कराए, ऐं उहो जॾहिं स्कूल पहुतो, पढ़णु शुरू थियो त मुंहिंजे पेरनि में साहु शुरू थियो, मूंखे कुझु खाधो वणणु लॻो। मूं ॾिठो त हिकिड़ो वॾो करशमो आहे, वॾी तब्दीली आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई त हाणे मूंखे छा करिणो आहे, मुंहिंजो नुस्ख़ो कहिड़ो आहे, मुंहिंजो इलाजु कहिड़ो आहे। त मां पंहिंजे मैनेजर खे चयो त अहिड़ा जेके बि चंद 8-10 यतीम हुजनि जिन जो अलाह खां सवाइ केरु न हुजे, त उहो वठी अचु त मां उन्हनि खे स्कूल में दाख़िल करायां, उन्हनि ते मां हथु रखां। चए मुंहिंजो मैनेजर ईअं 1-2 डेली वठी ईंदो हुयो, मां उन्हनि ते ख़र्चु करे उन्हनि खे सुठे स्कूल में दाख़िल कराईंदो हुउसि, उन्हनि जी सॼी मालिकी मां कंदो हुउसि। ईअं मुंहिंजी तबीअत में सुधारो ईंदो वियो। मुंहिंजे बुकियुनि बि कमु शुरू कयो, मुंहिंजे जेरे कमु शुरू कयो, ऐं प्लस में मुंहिंजे गोॾनि कमु शुरू कयो। मतिलबु मां पाण अची वञी सघां थो, हाणे मां पंहिंजे पार्क में पाण घुमी सघां थो, कंहिंजे बि सहारे जी ज़रूरत कोन्हे। जीअं हिन पंहिंजी ॻाल्हि उन माण्हूअ खे, ज़मींदार खे ॿुधाई त ज़मींदार ॾिसी उनखे चयो त बेशक जेको वणु
कंहिं इंसान खे छांव करे त अलाह पाक उन वण खे हमेशह सरसब्ज़ बि रखंदो आहे ऐं उन जी हयाती बि वॾी कंदो आहे। शायदि अहिड़ो नुस्ख़ो कंहिं वटि बि कोन्हे। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी सिहत हासिलु करण लाइ दवाउनि ते एतिरो ख़र्चु करे वेहंदा आहियूं, लखनि जा लख, करोड़नि जा करोड़ ख़र्चु करे वेहंदा आहियूं। सिहत जो को नालो ई न हूंदो आहे। पर जितां सिहत मिलण जो रस्तो हूंदो आहे त असांखे उहो रस्तो नज़र नथो अचे। मरीज़ जेको कमु कयो त इहो हिकिड़ो तमामु सुठो रस्तो आहे। अलाह पाक जे मख़लूक सां मुहबत करणु, उन सां नरमी करणु, उन जी मदद करणु। अगरि असां इहो नुस्ख़ो हथु करे वठंदासीं त यकीन कयो त उहे इंसान जेके यतीमनि ते हथु रखंदा आहिनि, हीणनि ते हथु रखंदा आहिनि ऐं उन्हनि जी मदद कंदा आहिनि, त उहो इंसान बि हमेशह सरसब्ज़ हूंदो, सिहतमंद हूंदो ऐं उन जी हयाती बि। असां पंहिंजे सिहत लाइ दवाउनि ते, हॉस्पिटल ते भॼंदा त रहूं था, अलाह जे मख़लूक ॾे नरमी कोन्हे। कोशिशि कंदा कयो त अलाह पाक तव्हांखे, असांखे सभिनी खे मिस्कीननि जी मदद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, त जीअं असां हमेशह सिहतमंद हुजूं, सरसब्ज़ हुजूं, असांजूं वॾियूं हयातियूं हुजनि, असां पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि हुजूं।